ख़बर शामिल कंदासीं। ठट्टो खां जिते सामूंडी पट्टीअ में पाणीअ जी खोट संगीन सूरत इख्तियार करे वरिती आहे, जॾहिं त पाणीअ जो सख़्तु बहिरान पैदा थी वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहे? पानी जी खोट संगीन सूरत इख्तियार करे वरिती। केटी बदर घोड़ाबारी मीरपुर साकरो तहलकनि में जेके वाह ऐं शाखूं आहिनि उन्हनि मां वारी उॾामण लॻी आहे ऐं पाणी जी जेका खोट एतिरे हद ताईं वधी वई आहे जो आपाशी खाते पारां जेको पाणी थोरो घणो ईंदो हो उनखे बि मुख़्तलिफ़ वाहनि ऐं शाखनि में सुभाणे खां बाज़ाब्ता तौर ते ऑफिशियली लेटर जारी करे वाराबंदी जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। पर मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि साहिली पट्टी वारा उन्हनि ताईं ऐं पीअण जो पाणी जो बहिरान पैदा थियो आहे, जर जो पाणी फुटी वियो आहे, जंहिं करे समूरा जेके वाह आहिनि शाखूं आहिनि, ख़ासि तौर ते उड़ेरो ग्रांच मां निकिरंदड़ वाह ऐं शाखूं हुजनि या घोड़ाबारी माइनर हुजे, उन सां गॾोगॾु साकरो ग्रांच ऐं जाम वाह मां निकिरंदड़ 50 खां मथे वाहनि शाखनि में पाणी जी खोट हिन वक़्तु बहिरान वारी सूरत तयारु करे वरिती आहे। सारियाल जी पोखी न थी सघी आहे। मीरपुर साकरो जी एक्सीडेंट पारां अहिड़े क़िस्म जो जारी कयो वियो आहे शेड्यूल त सुभाणे खां मुख़्तलिफ़ जेके तहलका आहिनि साहिली पट्टी जा उन्हनि में शेड्यूल तहत पाणी वायो वेंदो। 4 खां 5 ॾींहं शेड्यूल जारी कयो वियो आहे, जॾहिं त सेनेटर ससुईपली जो PPMPA रियाज़ शाह समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि पाणी खोट जो ज़िम्मेवार इरसा जे ग़लति पॉलिसियुनि खे करार ॾिनो आहे ऐं मुख़्तलिफ़ सुजान धुरियुनि चपाव ॾिनो आहे त इरसा पंहिंजी जेका पॉलिसी ते ख़ासि तौर ते पाणी जी गैर मुनसिफ़ानी विर्च वारी सूरत जेका पैदा थी आहे में जेके समूरा जेके वाह ऐं केनाल खोलिया विया आहिनि, जंहिंखां पोइ हुनजो अञा असुर जेके आहिनि साहिली पट्टी ते ख़ासि तौर ते लाड़पट ते वधीक पवणा आहिनि। इहो बहिरान वधीक शिद्दत इख्तियार करे रहियो आहे। जर जो पाणी बि हाणे ख़तमु थी रहियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िम ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। पीरगोट खां ख़बर